अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ हैं जहांगीर मेमण ऐं ॾिसो पिया जहांगीर 2.0। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं हैदराबाद रेलवे स्टेशन ते ऐं मूंसां गॾु आहे शबीर हुसैन कुबार साहब। संगत अॼु असांजी जेकी तयारी आहे हैदराबाद खां इस्लामाबाद लाइ। सो असांजी जेकी ट्रेन असीं टिकट बुक कराई आहे उहा आहे तेज़गाम। सो हिन खां पहिरीं तव्हां मुंहिंजो व्लॉग ॾिठो हूंदो त ग्रीन लाइन जो, ग्रीन लाइन में असांखे टिकट कोन मिलियो। उहा ट्रेन त ॾाढी कमाल जी हुई, ज़बरदस्त हुई। 4500 जे टिकट में उहे कहिड़ियूं कहिड़ियूं सर्विसिस प्रोवाइड कनि था, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ॾियनि था, असांजो सफ़र कीअं थो गुज़रे। सो इहो थ्रू आउट यको जर्नी तव्हांखे ॾेखारींदासीं। असां सां गॾु रहिजो। जहांगीर 2.0। हा हाणे पाण जेको आहे सो हुते वेट कंदासीं 2-3 कलाक। हा, ट्रेन घणे बजे ईंदी पंहिंजी? इहा ट्रेन 7:30 बजे जो टाइम आहे। हा, पर इहा ट्रेन तेज़गाम नाले जी तेज़गाम आहे, हल्की स्लो आहे। सो हाणे इहा हला कंदो, इंशाल्लाह राति जो 12 बजे अची वेंदी। हाणे ये हैदराबाद स्टेशन ते रश माना तमामु घणी लॻी पई आहे। हुते में सभिनी खां जेको बिज़ीएस्ट रेलवे स्टेशन आहे उहो आहे हैदराबाद रेलवे स्टेशन जो। वीज़ा कैसी मिला आप लोगों को? और दोस्तों वञनि पिया दिल्ली इंडिया घुमण, तो हिननि खे वीज़ा मिली वियो। असांखे कॾहिं वीज़ा मिले असां बि इंडिया घुमूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे इंडिया घुमण। आपको इहो आहे त इहे सभु ट्रेनूं हिकु जहिड़ियूं आहिनि ऐं हिननि ते केतिरे बि नालो कोन लिखियलु हूंदो आहे। तव्हांखे ख़बर कोन पवंदी तव्हांजी कहिड़ी ट्रेन आहे। ठीकु आहे, तव्हांखे अलर्ट रहणो आहे। बाबा हर 5 मिंट ते ट्रेन निकिरे थी, तव्हांखे पुछणो आहे बाबा हीअ कहिड़ी ट्रेन आहे। पोस्टिंग किथे आहे तव्हांजी? पोस्टिंग मुंहिंजी आहे सरगोदा में। सरगोदा? हा, 1 ट्रेन यूनिट में आहियां, मिलिट्री इंटेलिजेंस 1 ट्रेन यूनिट में आहियां। हा यार, हिन में लॻा हुआ की आर्मी आहे रुॻो। दोस्तो ट्रेन असांजी अची वई आहे, हीअ तेज़गाम एक्सप्रेस आहे। हिन वक़्तु थिए पियो टाइम 10 बजे ट्रेन आई आहे। हाणे हला करे असांखे उहो जेको आहे बोगी सुठी मिले आहे न। बोगी अॻियां हली वई आहे, 15 नंबर। ग़लति बोगी में चढ़ी हुआ फौजी। यार 2 ॼणा बि ग़लति बोगी में। भई कौन तू चढ़ियो? हा, आउं चढ़िया। कहिड़ी तो ट्रेनिंग कई आर्मी में? यार हल क्या है पानी। शबीर साहब चढ़े पियो ट्रेन में। हाँ शबीर साहब, रेल में रेल में कॾहिं लाइट वञण लॻी, लाइट हली। कहिड़ी तूं ट्रेन में मूंखे वेठी आई? हाँ अची लाइट अची। हाँ दोस्तों, ट्रेन में चढ़ी विया आहियूं। हींअर पंहिंजे बस ते सुता पिया आहियूं। फस्ट इम्प्रेशन ट्रेन जो इहो आहे कि ट्रेन में लोॾो तमामु घणो आहे। हाणे हिन लोॾे में हला करे निंड अचे। ही शबीर वठी त आयो आहे, मूंखे त हाणे ख़बर पई आहे। ॾिसो अॻियां फर्दर कीअं। हवाई मारो यार। शबीर जेको आहे घरां शामी कबाब ऐं रोटियूं ऐं खणी आयो आहे, केचप खणी आयो आहे। हाणे इहो खाऊं था। हा अयाशी कराई हुई न। हा न, बी तो भाई। ये रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तू। जिसका कब से अरमा था शायद वही बात होनी है। यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, जीवन गाड़ी है समय पैया। हिन वक़्तु सुबुह जा 9:30 थियनि पिया ऐं रस्ते में बहावलपुर स्टेशन आयो आहे। फिर अञा ताईं सुतो पियो हला करे को 1-2 बजे ताईं उथे तो वरी व्लॉग में अचे ऐं फर्दर तव्हांखे पूरी ट्रेन जो असां रिव्यू ॾींदासीं। संगत बहावलपुर खां मुल्तान अची वियो, पर मुआरो यार शबीर अञा ताईं निंड मां कोन उथियो। ॾींहं जा 11 पिया थियनि। मूंखे लॻे थो वञी लाहौर में 1-2 बजे उथंदो। अवा शबीर तूं उथे कोन टाइम ते, ऐं लिकी सिलाई बोतल पियो पिया। देखो जिधर भी इन राहों में रंग पिघलते हैं निगाहों में। संगत खे मुबारकूं। शबीर जेको आहे निंड मां उथी वियो आहे। हाणे से लथा आहियूं हिते साहिवाल रेलवे स्टेशन ते। मस्त उथारियो आहे। राति सॼी राति गुज़री, सॼो ॾींहुं गुज़री वियो। मुंहिंजो उथ दोस्तनि खे को पाण बिज़नेस क्लास कंपार्टमेंट घुमायूं, को AC स्टैंडर्ड कंपार्टमेंट घुमायूं, पाण घुमूं। अब हाणे असीं आया आहियूं बिज़नेस क्लास में। हिननि खे तेज़ गिलास हाँ तो पाने के जूता वूता तो कोन हणंदो न, है न।
लगी पई गर्मी, सो सोचो थी थोड़ो हो तव्हांखे बिज़नेस क्लास घुमायूं, असीं थोरो एसी जो मज़ो वठूं। बाक़ी बात को मानी आऊं खारायां थो प्रीमियम लॉन्ज ते ॾाढो दोस्तो ख़ूबसूरत हिकिड़ो रेस्टोरेंट ठहियल आहे ट्रेन अंदरि, ॾाढा हुते एसी वेसी लॻा चवंदो रुगो विलाग में आऊं खारायां थो, खाराइणी वरी मूंखे पवंदी आहे। न न न न न इहे दोस्त ॾिसनि पिया, ऐं मानी खारायां थो VIP। हा शबीर, हा ॾिस ट्रेन अंदरि एसी वेसी हलनि पिया, तो अचो तेवा कोन्हे रेस्टोरेंट ट्रेन में, मूं तोखे चयो न आहे। नुक़सान जी ॻाल्हि कई यार हाणे तूं ॾिस न जंहिं महिल ट्रेन में सफ़र कंदो तूं रुगो सुम्हंदो आहीं, तूं हाणे जाॻीं तो ख़बर पए ॿियो ट्रेन में छा छा आहे। मूं हुन में सफ़र कोन्हे कयो तॾहिं मूंखे ख़बर आहे। हवा ॾिस पाण वारे जेको आहे न कंपार्टमेंट में गर्मी हुई ऐं ॾींहं जो हीअं टाइम थिए पियो तक़रीबन 1, सही आहे। जेसी मां मानी खाईंदासीं, घुमंदा फिरंदासीं, काड़े जो टाइम थी वेंदो पूरो, तेसी बेचींदा आहिनि लाहौर, वरी थी वेंदी छा। हा त पोइ सही थी ॻाल्हि आहे, मूं कॾहिं चयो कोन भला। छो हाणे तूं छा खाईंदे तो छा खारायां हुकुम कर तूं। इहा ॻाल्हि तूं हिते विलाग में कंदे पोइ न तूं छा मां कॾहिं थियो आहियां यार। हाँ भले मेन्यू अचे। अच्छा घर का खाना यार, रेट सभिनि जा इकोनॉमिकल आहिनि सफ़ा। हाणे न ब्रेकफास्ट वग़ैरह ॿियो सभु। हिकिड़ो ॾिस हीअ आहे पिज़्ज़ा स्लाइस, सही आहे। हिकिड़ी स्लाइस 200 जी आहे, 2 पां घुरायूं इहे स्लाइसूं, ऐं 2 अगरि पां ज़िंगर बर्गर घुरायूं 350 वारा, त आउं सम्झां थो पंहिंजी मानी VIP थी वेंदी, खाइण जी ज़रूरत बि कोन पवंदी, ऐं बकाया 500 रुपये पर लाहौर में थोरी घणी रिफ्रेशमेंट करियूं ऐं हल्को फुल्को खाई घुमी फिरी जो सीन करियूं, बेटर आहे। कोल्ड ड्रिंक हेॾा वॾा अर्शिल तव्हां तो पहिरियां। वाह वाह यार वाह, अञा यार तोखे छा खपे? अच्छा बस तूं हिन ॻाल्हि ते असां दिक़त हो यार शबीर ही तो एतिरी वाखण में कई कहिड़ी एंगल मां तोखे ज़िंगर थो लॻे? भाई लाइट वेट ज़िंगर आहे, ट्रेन अच्छा। में सफ़र में माण्हू थोरो घटि खाए त बहितर आहे। अच्छा छा रिव्यू तो ॼाण यार सही आहे। हा हाणे चवणो पवंदो, हेॾी असां तारीफ़ कई आहे, हाणे असां जेको आहे न नमक हलाल करिणो पवंदो, गिला करण जहिड़ा रहिया कोन आहियूं त मिड़ई कमु हली वेंदो। बादल ये कैसा छाया, दिल ये कहाँ ले आया, सपना ये क्या दिखलाया है मुझको। हर सपना सच लगे, जो प्रेम अगन जले, जो राह तू चले अपने मन की। अब संगत हाणे असीं लथा आहियूं रायवेंड रेलवे स्टेशन ते। नवाज़ शरीफ ते घर आहे। हा नवाज़ शरीफ ते घर आहे, त हुते वेठो हूंदो हुन सां मुलाक़ात करे हलूं या वियो हलियो ॿाहिरि वियो हलियो? हींअर फ़िलहाल ट्रेन निकिरी वेंदी, हा पोइ बाद में मिलूं। अच्छा यार पाण बिज़नेस क्लास दोस्तनि खे सॼो घुमाए छॾियो, अञा हू कोन घुमायो पाण AC स्टैंडर्ड। तो AC स्टैंडर्ड पोयां आहे अलाए अॻिते आहे? हवा ॾे ख़बर रायवेंड गरम आहे न? हाँ यार वॾी गर्मी आहे हा न। अब असां स्टेशन घुमियो पे ऐं हुन में वरी असां जेको हुन ते कोन चढ़े, वरी पाण खे हिते बीहणो पवंदो जेसी नेक्स्ट स्टेशन अचे। विच में आहे पावर वेन। अब दोस्तों असां गर्मी जो मज़ो वठूं पिया AC बिज़नेस में, तक़रीबन 3-4 कलाक थियनि ईअं वेठा आहियूं। हाणे दिलि कोन पई थिए त पंहिंजे कंपार्टमेंट में वञूं। हाँ पंहिंजो छा आहे, पंहिंजो ई त आहे। अच्छा हा न। अब दोस्तों लाहौर स्टेशन थोरी देरि में अचण वारो आहे। हाणे तव्हांखे सॼो लाहौर स्टेशन घुमाईंदासीं। पाकिस्तान जो वॾे मां वॾो तारीख़ी पुराणो रेलवे स्टेशन आहे। असांजो सफ़र लाहौर ताईं पहुतो आहे, अॻियां सफ़र अॻियां आहे इस्लामाबाद ताईं। हिन खां पोयां बि असांजो जेको आहे 5-6 कलाक जो सफ़र आहे। शबीर वारो जेको लैपटॉप आहे उहो असां गॾु खयों आहे, छो त हिते लाहौर रेलवे स्टेशन ते चोरियूं तमामु घणियूं थींदियूं आहिनि। सो कॾहिं बि तव्हां अगरि अचो था बिज़नेस में अगरि अचो था उते तव्हांजा बैग पइलनि त न इशू। सही चवंदा आहिनि त भई जेको आहे न पैसा विया पाणी में। तो पाण जीअं तव्हां हैदराबाद खां सफ़र कयो, पंहिंजा पैसा विया आहिनि पाणी में। और चवंदा आहिनि त जंहिं लाहौर नहीं विख्या वो जमिया ही नहीं। सो शबीर ई मूं लाहौर ॾिठो हो 2017 में। शबीर यादि आहे तोखे? 2017 हमराए ॻोल्हियो जे इहा कहावत चई। हा अच्छा शबीर, ॿियो पाण वारो यार मीर मोहसन चवंदो हुओ लाहौर जी जेकी आहे उहा मटन कढ़ाई ॾाढी मशहूरु आहे, पर जीअं यार ख़बर कोन पवंदी आहे त मटन कढ़ाई में उहो मटन आहे या कुतो कटे खाराईंदा। सोची आऊं पोएं वारे आयो त ची मूं ते खाधी मटन कढ़ाई ॾाढी भली लज़ीज़ हुई। ची मूं वारो माइटो हिकिड़ो थिए फौजी हो लाहौर में, उन मूंखे चयो ची वाह तूं हिते मटन जी कढ़ाई ते बाबा पूरे लाहौर में ई कोन्हे, आउं सॼी ज़िंदगी रहां थो, तूं कीअं खाई आई? मटन ते ईंदो। हुन चयो त पंहिंजो मौसन ची बाबा मामा मूंखे खाइण में टेस्ट आयो, पोइ कुतो हुजे मटन हुजे मूंखे वणी हुई। मन अपने को कुछ ऐसे हल्का पाए, जैसे कंधों पे रखा बोझ हट जाए।
जैसे भोला सा बचपन फिर से आए, जैसे बरसों। हवा संगत सफ़र जी थकावट खां पोयां लाहौर वारे स्टेशन ते चांहि पीते। बाक़ी दोस्तों तव्हां बि पंहिंजो एक्सपीरियंस शेयर करियो, तव्हां ट्रेन में चढ़िया आहियो, कहिड़ी ट्रेन में चढ़िया आहियो। असांजो व्लॉग माना असीं सही ॿुधायूं पिया या कोन पिया ॿुधायूं, माना ग़लति ॻाल्हि त कोन पिया करियूं। तव्हांजो कीअं एक्सपीरियंस रहियो आहे ट्रेन में, उहो असां ज़रूरु शेयर कजो। उहा दोस्तों ट्रेन असांजी निकिरे पई, तकिड़ो हलवा ट्रेन हाणे असांजी अॻियां वधी आहे। उहा दोस्तों आऊं ऐं शबीर वापसी अची वियासीं ऐं शबीर तां हींअर हिकिड़ो ताज़ो सीन थियो। असां जेकी चांहि पीती पे ट्रेन जीअं अचानक हली, शबीर खे मूं चयो दौड़ने चांहि सही अचे कोन पई, चांहि खे मां उछलायूं त ट्रेन निकिरी वेंदी। मूं त चांहि उछलाए छॾी, शबीर उहा जेकी आहे चांहि उछलाई कोन, चई ताज़ी वरिती आहे हींअर आउं त पींदोसि। तो उहो चांहि जी खणी पिया हलियो, तकड़ बि थी चढ़ियो गेट तां, तूं चांहि अमरा करे पेर तां किरी पई, थोरी पुलिस वारे तां हरची। पोइ भाउ खे हमरा बि ॾाढी बेइज़तो कयो, पुलिस वारे बेइज़तो कयो। हाणे ॾिस ते मतिलबु हीअं कुझु करे वेठो आहे। दिल को है क्यों ये बेताबी, किससे मुलाकात होनी है। हवा संगत 26 कलाक जे ज़लालत वारे सफ़र खां पोयां फाइनली असीं पहुची विया आहियूं रावलपिंडी सदर स्टेशन ते। असां लथा आहियूं। बाक़ी बाबा वॾी लुॾु न हुई, वॾी ज़लालत थी, पर मज़ो आयो ॾाढो। हिकिड़ी माना मज़ो ॾाढो आयो, खिलबो कचेरियूं हा। ऐं दोस्तों तव्हांखे ख़बर आहे आऊं माना रेलगाॾियुनि में सफ़र करण वारो माण्हू कोन आहियां, जहाज़नि में सफ़र करण वारो माण्हू आहियां। वापसी आहे पाण रेलगाॾी में कोन हलंदासीं। हा वाह ॻाल्हि इहा आहे संगत, इज़ी पैसा खां लोन खणी करे टिकट करायो आहे मुंहिंजो ऐं इन भाउ जो मूं, ठीकु आहे। बड़ी आवाज़ कोन्हे तव्हांखे, वापसी वारी ट्रेन में ई ईंदासीं। वापसी वारी ट्रेन में ईंदासीं, पोइ वापसी वारी तेज़गाम में कोन ईंदासीं, वापसी वरी ईंदासीं तव्हां ग्रीन लाइन में। बनी ॻाल्हि आहे, हुते फ्लैट आहे, हुते रहंदासीं राति जो। सुभाणे शादी आहे, शादी अटेंड कंदासीं। हुन खां पोइ अॻिते जेको थियो क़िस्मत आहे, नसीब आहे जेको थियो इंशाअल्लाह। और संगत हाणे असीं घुरंदासीं इजाज़त, हितां खां टैक्सी वैक्सी कराए पंहिंजो साथ जेको आहे हिते ई ख़तमु। वरी मिलंदासीं हिकिड़े नए व्लॉग में। अल्लाह हाफ़िज़।